छाजो ता लाल साईं जी अलग अलग नमूने जी टोपियूं खणी चेक पिया कयो। मेले में वीनस, मेले में। केड़े मेले में वञणो आहे? तोखे पतो कान थई पंहिंजे हिंदुस्तान में 300 साल पुरानी दरियाशाह यानी भगवान झूलेलाल साहिब जी अखंड जोत भी भरे। पुराना वॾड़ा त ॿुधाईंदा हुआ ही जोत पहिरीं तेल या घीअ सां न पाणीअ में जागनी हुई। हिन जोत साहिब जा दर्शन पाण सिंधी ही न नेता राजनेता भी करण ईंदा आहिनि। हिन पवित्र जोत साहिब के ब्रह्मलीन संत परम पूज्य श्री हजारी राम जी सिंधु दरिया में दरियाशाह साहिब के खुश करे पंहिंजी भक्ति ऐं साधना सां हिन जोत साहिब के सिंधु दरिया में ॿाहिरि खणी आया हुआ, जेके विरांगे खां पोइ मध्य प्रदेश दतिया शहर में विराजित कयो वियो। तो पिंटू सोनी जिन जो वो भजन त ॿुधियो हूंदई न? अच्छा हू भजन, सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पयो मन जोतियूं साहिब जूं अचन। ही भजन दतिया जे पूज्य श्री संत हजारी राम दरबार यानी ज्योतिन वारी दरबार जे मथा ही ठहियल अथई। हिते हर साल ज्योति स्नान मेलो लॻंदो अथई, जिते हिंद सिंध जा महान संत अची पंहिंजी हाजिरी भरींदा अथई। हिन साल ही मेलो 17 जुलाई खां 27 जुलाई तक हलंदो। अचो पाण सब सिंधी गॾ थी करे दतिया शहर में ज्योतिन वारा दरबार पहुची करे पूज्य संत श्री हजारी राम जी भक्ति ऐं जोत साहिब जे अॻियां मथो टेके करे मेले जो आनंद खणूं। जय श्री झूलेलाल।